वेलकम बैक नाज़रीन। जी राणा साहब आप कुछ कह रहे थे, फिर मैं पली साहब जी मैं ग्रैस्प कर सका हूँ क्योंकि मैं 100% तो आई एम नॉट फेमिलियर विद सिंधी, मैं थोड़ा बहुत जो कभी और सराइकी स्टाइल में जो पता चलता है कि देखिए एक एडमिनिस्ट्रेटिव यूनिट है जिसका नाम सिंध है, एक प्रोविंस है, एक एडमिनिस्ट्रेटिव यूनिट है, उसके सब एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स हैं, फिर डिस्ट्रिक्ट लेवल पे या डिवीजन लेवल पे हैं, तो वहाँ पे एक ही निज़ाम होगा। ये नहीं हो सकता, मेरा ख्याल है कि आप जिस तरह वहाँ पे स्ट्राइक हुई और लोगों ने प्रोटेस्ट किया कि जी कराची में एक और निज़ाम कर दें, हैदराबाद में दूसरा कर दें, नवाबशाह में तीसरा और सखर में चौथा कर दें, ऐसा नहीं होगा, ये तो फिर हॉच पॉच हो जाएगा। आपको ये देखें जो बात कर रहे हैं प्रेशर की, आप देखें नेचुरली एक आप पीपल्स पार्टी के अलाई है मुत्तहिदा कौमी मूवमेंट, उनका एक प्रेशर कि जी हम तो लोकल गवर्नमेंट सिस्टम ही लाना चाहते हैं, हम तो उनका चूंकि नाज़म के पास अथॉरिटी है, बात वही आ जाती है कि अवाम के रिप्रेजेंटेटिव्स के पास अथॉरिटी। अब आपने फैसला करना बैठ के कि क्या कराची को आपने एक लहदा निज़ाम देना और हैदराबाद को लहदा देना और बाकी सिंध को दूसरा देना। मेरा ख्याल है कि यहाँ पे हुकूमत में पीपल्स पार्टी की जो लीडरशिप है, इनका ये फैसला, मैं इसको ये नहीं कहता कि इन्होंने क्या समरसॉल्ट किया, मेरा ख्याल है इनकी लार्जर इंटरेस्ट है कि आप पूरे सूबे को इकट्ठा रखना चाहते हैं, कि ये नहीं कि एक जगह आप कमिश्नर का निज़ाम दे दें, दूसरी तरफ आप लोकल गवर्नमेंट का निज़ाम दे दें। जो समरसॉल्ट नजर आती है उसमें एक पॉलिटिकल पावर पॉलिटिक्स है। जी देखें जी मैं उर्दू में बोल देता हूँ कि आप की आसानी के लिए और जो भी दोस्त सुनते हो, किसी भी फैसले में से, किसी भी बात में से सिंध की तकसीम का तासुर उभरेगा तो वो कबूल नहीं करेंगे। भी सिंध का रहने वाला नहीं करेंगे, किसी भी सियासी पार्टी से वाबस्ता वो कबूल नहीं कर सकते, चाहे वो कराची की हैदराबाद। मुझे सवाल जेको पली साहब डिस्कस करे पिया, उनजो हिकिड़ो मजमूई तौर ते हिकिड़ो मौक़िफ़ इहो आहे त सिंध जो जेको मौक़िफ़ आहे मंशूर आहे, खणी तव्हांजी पीपुल्स पार्टी जो मंशूर हुजे, उहो जेको केस आहे पीपुल्स पार्टी सही नमूने सां विढ़े न पई, एड्रेस न पई करे, जंहिंमें कराची में दाख़िलाउनि जा मामला आहिनि, कराची में आदमशुमारी जा घर शुमारी जा मामला आहिनि, ऐं अञा पली जो साहब कुझु ॻाल्हाए पियो, तो उन ते त मतिलबु तव्हां ऐं ॿियो जेको बुनियादी तौर ते शयूं हेठि पे कयूं। जी मोही पे चयो त ॾिसो पीपुल्स पार्टी जो हिकिड़ियूं पंहिंजूं इक़्तिदार जूं ज़रूरतूं थियनि थियूं, उहे भले पूरियूं थियनि। मसलन पीपुल्स पार्टी जीअं इक़्तिदार में आई उन वक़्तु सिंध में अददी अक्सरियत हुअसि। पीपुल्स पार्टी छा हीअं न थे कि पीपुल्स पार्टी के इत्तेफ़ाक़ सां इक़्तिदार जॾहिं मिलंदो आहे तॾहिं हालतूं अहिड़ियूं क्राइसिस में हूंदियूं आहिनि जो पीपुल्स पार्टी पंहिंजूं शर्तियूं मञाइण जी पोज़ीशन में हूंदी आहे, पर ख़बर नाहे छो न मञाईंदी आहे। जीअं अॻे 90,000 कैदी हुआ, उहे छॾराए पीपुल्स पार्टी आई हुई, उन वक़्तु शर्तूं मञाए सघी थे। गुलाम हींअर पीपुल्स पार्टी इब्तिदा में पंहिंजी हुकूमत ठाहे इहे समूरा फ़ैसिला तब्दील करे सघी थे, पोइ भले जंहिंसां वणे से इताद कजे हा, पर पीपुल्स पार्टी सिंध जे माण्हुनि जा मुतालबा पूरा न करे ऐं ॿी धुर जा समूरा अयाज़ जी गुफ्तगू के जो मुकमिल जवाब ॾेई सॼे बहस जो ॿिनि पार्टियुनि ॾांहुं नथो मोड़णु चाहियां। हुकूमत में लख सवाल उथी सघनि था, आऊं हिते वेही असीं हिक ॿिए खां वाक़ुफ़ आहियूं, आऊं लख सवाल उथारे सघां थो हुकूमतुनि जे न हूंदे पोइ ही जमायतुनि ग़लतियूं छो कयूं। अव्हां खे त को लाचार कोन हो रियासत जो, अव्हां ते त भार कोन हो न, अव्हां छो ग़लतियूं कयूं, सियासत में ग़लतियूं थियूं आहिनि, इनखे क़बूल करणु खपे। असीं जमायतुनि जो मुक़ाबिलो था करियूं। आऊं इन ॻाल्हि ते मोटी थो अचां त जंहिं बि ॻाल्हि में सिंध जो मसइलो थींदो उनमें बिना के फ़र्क़ जी ॻाल्हि सिंध जा माण्हू सभु उभा थी वेंदा। पाणी जो मसइलो हो, पली साहब हिकिड़ी कॉन्फ्रेंस घुराई, असीं वहां This time check is brought to you by दाने के साथ खजूर, खजूर के साथ रेप, रिपीट। सौंफ, मिश्री, तिल, खजूर, कोपरा, इलायची दाना और बादाम, सब कुछ तो है इसके अंदर। कश्मीरी गोल्ड मेवा, नॉन स्टॉप मजा, मस्ती भरा। एक बार और ट्राई करें। इत्तेहाद कोन हो, ऐं मूं पार्टी जी नुमाइंदगी कई, हज़ारा माण्हू गॾु थिया, रैलियूं निकितियूं, काफ़िला निकिता, हज़ारा माण्हू, फ़र्क़ु ई कोन्हे, झंडा खणी सभु गॾु निकितासीं। हीउ बि इशू अहिड़ो थी वियो, हिन ते अहिड़ो तासिर हले थी, इहो तसवुर इहो जमायत जो मामिलो न आहे, इहो सिंध जो मामिलो आहे। तंहिंजे करे बाक़ी रहिया ॿिया मामला असां इलाही मामलनि ते स्टैंड वरितो आहे, इलाही मामलनि ते मसलत जो अंदाज़ आहे। वक़्त जी ॻाल्हि था करियूं, असीं आहिस्ते आहिस्ते सभु फ़ैसिला करियूं था। मुमकिन कोन्हे पीपल्स पार्टी जो को फ़र्द बि चवां थो, हिकिड़ो बि फ़र्द कोन्हे, त दोस्त भले लिस्ट जारी कनि सिंध जे गदारनि जी, पर पीपल्स पार्टी में हिकिड़ो बि माण्हू कोन्हे जेको माण्हू सिंध जी तक़सीम में यकीन कंदो हुजे, या जेके फ़ैसिला माज़ी में सिंध जे ख़िलाफ़ थिया आहिनि तिन जे वरजाइण जा मजबूरी थी सघे थी, का ॻाल्हि थी सघंदी, लेकिन हिकिड़ो बि पार्टी जे प्लेटफॉर्म ते कोन्हे जेको चए असां आहे रुकावट आहे, ऐं चवां थो रुकावट आहे, पर ऐं चओ जल्द इनशाअल्लाह, हीउ जॾहिं असांजो
पीरियड पूरो थिए थो उन खां अॻु तव्हां ॾिसंदो इलाही शयूं उहे थी चुकियूं हूंदियूं जेके तव्हां ॾिसंदो ऐं अकेला हू कोन असांजा असांजो मदे मुक़ाबिल अकेलो न आहे उनखे जेके कुवतूं सपोर्ट कनि थियूं जिन अंदाज़ सां हलनि था पीपल्स पार्टी पंहिंजे अंदाज़ असीं सम्झूं था त पीपल्स पार्टी जो इक़्तिदार जिते ॿियनि नंढनि सूबनि लाइ ज़रूरी आहे उते सिंधी माण्हुनि लाइ ज़रूरी आहे असांखां चवनि था त माज़ी में ग़लतियूं थियूं आहिनि जीअं तव्हां ॿुधो आहे तव्हां मूंखां पुछो पिया जॾहिं हींअर बि अयाज़ बि इहा ॻाल्हि कई आहे पूरा कोन कयासीं अवाम असां ते ईअं ई एतमाद कयो आहे बार बार अवाम असां ते एतमाद करे थो बार बार अवाम असांखे पंहिंजे फ़ैसिलनि जो अख़्तियार थो ॾिए हुनखे हक़ बि उहो ई थो पुॼे जॾहिं मोहबत कंदा ओॾी नाराज़गी जो मुज़ाहिरो कंदा असां ते एतमाद कयो सवाल अची वियो लेकिन बुनियादी तौर ते जॾहिं हिते हिकु इजलास थिए थो यानी सदर में उनखां बाद में सभिनी धुरियुनि सां ॻाल्हाइण जो जॾहिं मामिलो अचे थो त असां इहा कोशिशि कयूं था त उन में क़ौम परस्तनि सां ॻाल्हाइण वारो जेको जुमिलो आहे उहो किथां ॿुधी सघूं असांखे ॿुधण में नथो अचे त तव्हां माना मुकमल तौर ते क़ौम परस्तनि खे सिंध खां डिस्कनेक्ट त नथा करे सघो चङो जी ॻाल्हि पुछव पली साहब जी क़यादत में इतिहाद थियो उन ज़माने में सिंधी माण्हुनि जो क़ौमी इतिहाद पली साहब ठाहे बेनज़ीर साहब सां राब्तो थियो पहिरियों दफ़ो पली साहब जो राब्तो रहियो आहे मां उन पे चवां इतिहाद लाइ बीबी डॉक्टर इस्माइल उठेजो राशिद रब्बानी मौला बख्चांडियो टे माण्हू नामज़द कया मुसलसिल उन इतिहाद में वियासीं ऐं असां आख़िर ताईं जेसि ताईं धणनि पाण उहो इतिहाद टोड़ियो न तेसीं असीं उन इतिहाद में शरीक रहियासीं पाणी जो मामिलो थियो इतिहाद थियो पीपल्स पार्टी बतौर जमायत उन में शामिल थी पीपल्स पार्टी एतिरनि माण्हुनि जवाबु ॾिना त बेनज़ीर साहब आहे काला बाग जो कोन थी करे अटकल पई करे ही पई करे पीपल्स पार्टी मुनाफ़ी कंदी पर लख पीपल्स पार्टी माण्हुनि एतिराज़ कयो पर बीबी पाण क़यादत हली कई हली कबू शहीद ते बीठी ऐं हैरान करे छॾियो सॼी दुनिया खे भई वफ़ा हाणे था चओ हाणे को बाज़ाब्ता ॻाल्हि पीपल्स पार्टी जी ॿियनि दोस्तनि कंहिं इतिहाद लाइ ॻाल्हि कान कई आहे पर जे कनि त तनज़ीम तौरु ॻाल्हि ॿोल थी सघे थी हींअर बि आउं चवां थो क़ौम परस्त जेके बि धुरियूं आहिनि जेके बि दोस्त आहिनि आख़िर सिंध जा पुट आहिनि सिंधी सियासत था कनि ग़लतियूं असांखां बि ग़लतियूं हुननि खां बि ज़रूरी न आहे असांजा मंशूर पाण में मिलनि ज़रूरी न आहे असांजो रस्तो साॻियो हुजे पर हिकिड़ो मक़सदु जेको सभु था चऊं त सिंधी ख़ैरख़्वाही घुरूं था रस्ता अलॻि अलॻि थी सघनि था क़ौम परस्तनि जे ॻाल्हाइण में ॾोह कोन्हे मूं ॻाल्हायो वक़्तु ब वक़्तु असां राब्ते जो कमु कयो आहे असां तक़रीबन सभिनी दोस्तनि सां असांजो रवैयो आहे असीं ऐं हींअर मां हामी आहियां उन सां ॻाल्हि थियणु खपे साहब जे इन्हनि ॻाल्हियुनि खे वेलकम कंदुसि इन ॻाल्हियुनि में हक़ीक़त आहे जेका ॿुधाई त सिंधी आवाम जे क़ौमी इतिहाद में मौला बख्शांडे साहब सां गॾु हलियो इस्माइल ओडे साहब जो वॾो रोल हो ऐं इहा ॻाल्हि सही आहे त जॾहिं पलीअ साहब दावत ॾिनी हैदराबाद में इजलास थियो निसार खोड़ो साहब आयो यूसुफ लखारी साहब वेठो ऐं उन में तइ थियो त कमू शहीद वटि बावड़े वटि धरणो लॻंदो ऐं उन स्टेज ते पलीअ साहब ऐं बेनज़ीर साहिबा वेठा हुआ ऐं बेनज़ीर साहिबा उतां वाशगाह लफ़्ज़नि में मुखालफ़त जो ऐलान कयो डैम जे हवाले सां जंहिं ते मियां नवाज़ शरीफ़ साहब उन वक़्तु डैम जे मामले ते पुठिते हटणो पियो इहे पूरा मस्बत ॻाल्हियूं आहिनि तंहिंजे करे इहे ॻाल्हियूं वाक़ई आहिनि तंहिंजे करे बहस लाइ मौला बख्शांडे साहब जे सभिनीनि ॻाल्हियुनि खे माज़ी वारनि खे ग़लति साबित कजे इहो पंहिंजो रवैयो ई कोन्हे पाण ही था चवणु चाहियूं त इहे जेके एक्सप्रेशन असांजी ख़्वाहिश घुरामणी त इहा आहे त जेकॾहिं मौला बख्शांडे साहब या इन क़िस्म जा दोस्त इन क़िस्म जी ॻाल्हि रखनि था पीपल्स पार्टी में त उहा राय प्रिवेल थिए उहा राय बरतर हैसियत हासिल करे उहा तॾहिं थींदी जॾहिं सिंध मां हिकिड़ो एहतजाज जो आवाज़ बुलंद थींदो ऐं उन एहतजाज जे आवाज़ खे मद्देनज़र रखंदे मौला बख्शांडे निसार खोड़ो ॿिया दोस्त उहे वञी पीपल्स पार्टी जी क़यादत सां नेगोशिएट कंदा ऐं चवंदा त सिंध में तूफ़ान उथी खड़ो थियो आहे एहतजाज जो तंहिं करे पॉलिसियूं तब्दील कयूं तंहिंजे करे असांजो एहतजाज ही जेके लखे करोड़े माण्हू निकिरनि था ऐं 5 ऐं 8 ऐं 13 ते सिंध बंदि थिए थी उन सां दर हक़ीक़त हिननि खे इहो फ़ाइदो मिलंदो ऐं मिलणु घुरिजे त ही जेकॾहिं सिंध जे हवाले सां के स्टैंड वठणु चाहिनि त हुनजी पुठ भराई थींदी ऐं आउं सम्झां थो जेको मौला बख्शांडे साहब चयो त इन फ़ैसिलनि जे हवाले सां मस्बत क़दम खजंदो त उन सिंध जा माण्हू ऐं उनजो इंतज़ारु पिया कनि मसलन जेकॾहिं असां गुरामाणी साहब जॾहिं चयो न त बोर्ड मुतासिर माण्हू कराची में आबाद कयूं त जेकॾहिं बोर्ड मुतासिर 50 लख माण्हू कराची में आबाद हुजनि हा त अयाज़ लतीफ़ फलीजे जा वोटर त कोन हुजनि हा न कराची में उहे पीपल्स पार्टी खे कमु अचनि हा जेके पार्टियूं इक़्तिदार में उन्हनि खे कमु अचनि हा दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ उहे दीवार बणजनि हा पर न थियो हाणे बि मौक़ो आहे त पीपल्स पार्टी ऐं गिलानी साहब इन करे पियो चवां छाकाणि त मर्कज़ तरफ़ां वफ़ाक़ जो नुमाइंदो थी आयो बाबर अहवान ऐं ॿियो वफ़ाक़ जो नुमाइंदो इशरतुल इबाद MQM ऐं बाबर अहवान गॾिजी फ़ैसिलो कयो उन फ़ैसिले खे चेंज करण लाइ हींअर बि गिलानी साहब अॻु में बि आयो सर्किट हाउस में ऐलान करे वियो त हैदराबाद खे बहाल कंदासीं वरी चेंज कयो
अच्छा सवेल चांडे साहब बाबा ॿुधाइण कहिड़ा निकिता आहिनि हैदराबाद जे हवाले सां के दोस्त ऐं चवां थो मलीर ऐं इब्राहिम हैदरी ऐं लियारी में कहिड़ा मुज़ाहिरा निकिता त कराची जा 5 ज़िला ख़तम करे हिकिड़ो ज़िलो कयो या कराची में एमक्यूएम जे दोस्त कहिड़ा लखे माण्हुनि जा मुज़ाहिरा कया। ठीक है अया साहब असां टाइम जी थोड़ी कमी है तो राणा साहब ये जो एक चीज ये भी तासुर आ रहा है कि आप इस्लामाबाद में बैठ के माने सदर में जो फैसले कर रहे हैं सिंध के हवाले से, नवाज शरीफ साहब पे इल्जाम आता है कि वो लाहौर में बैठ के बलूचिस्तान की मीटिंग करते हैं, बलूचिस्तान के लोगों को ये आता है कि बलूचिस्तान में पहली मरतबा काबीना का वहाँ पे इजलास हुआ है। अब अयाज साहब या जो कौम परस्तों ने एहतजाज किए वो भी ये कह रहे हैं कि वायसराय आके क्यों, मैंने पहले भी सवाल कर लिया था कि सिंध के जो मसाइल हैं वो इस्लामाबाद में बैठ के ज्यादा डिस्कस क्यों होते हैं। टाइम बिल्कुल एक मेरा ख्याल है कि ये गैर जरूरी सी एक बात बहस बन गई है कि सिंध के मसाइल देखें, पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत है, पाकिस्तान पीपल्स पार्टी का जो को चेयरमैन है वो सिंध से ताल्लुक़ रखते हैं, वो तो प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान है, फेडरेशन के वो रिप्रेजेंटेटिव हैं, बट उनका प्रीडोमिनेटली ही इज अ सिंधी। तो अगर वो एक सिंधी यहाँ पे बैठ के अपनी सिंधी जो उनके सिंध से ताल्लुक़ रखने वाले उनकी जो पार्टी के और जो उनके लेजिस्लेटर्स हैं उनके साथ बैठ के डिस्कशन करते हैं तो वो क्या कराची में जाकर भी कर सकते हैं। ये एतराज़ जो है कि सिंध यहाँ पे बैठ के, यहाँ पे पंजाब का तो कोई रिप्रेजेंटेटिव बैठा हुकूमत नहीं कर रहा ना, लेकिन यहाँ आप लोग भी करते हैं ना, जब वो कराची में सदर साहब जाके बैठते हैं तो इस्लामाबाद में बड़ी बात होती है, सदर साहब कराची में बैठ गए नहीं आ रहे। देखिए ये तंग नजरी की बात है। अगर अगर आप इसी तरह लेके चलेंगे तो ये मुल्क नहीं चलता फिर ऐसे इस्लामाबाद में बैठी क्यों बात हो रही है। चंड साहब आया साहब ये सवाल जो बिल्कुल टाइम पार्टी ॾिसो पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सियासत करे थी, पीपल्स पार्टी कॾहिं बि कोन चयो त असीं वफ़ाक़ी पार्टी कोन आहियूं। वफ़ाक़ी पार्टी जे चवण जे करे जेतिरियूं गाॾियूं खाऊं था उहे खाऊं था, बसि असीं वफ़ाक़ी पार्टी आहियूं। असीं चओ था वफ़ाक़ जी पार्टी में हूंदे असां सिंधी हक़नि जी तरफ़ सां करियूं, इहा ॻाल्हि था करियूं। बाबर अवान इशू न आहे, ॿियो को रहनुमा वञणु इशू न आहे, असुल इशू फ़ैसिलो केरु बि था वञे। आख़िर ॾिसो पीपल्स पार्टी ते 100 जेके वठ है। मैं थोड़ा सा आपकी बात काटता हूँ। देखिए नहीं ये भी ये मैटर भी करता है कि आप ठीक कह रहे हैं कि बाबर अवान इज नॉट द इशू, बट स्टिल एक बंदा, फिर लोग उसकी बैकग्राउंड में भी जाते हैं कि कौन बंदा कहाँ से आया, किस तरह पार्टी में शामिल हुआ और कैसे आया, ये भी एक इशू है जिसपे एक बीबी जो असुल मसलो है इहो चयो तो पीपल्स पार्टी छाकाणि त सिंध जी उनजी क़यादत सिंध सां वास्तो आहे ऐं प्रोपगंडा ऐं ताक़तवर जेके उते धुरियूं असांजा मदे मुक़ाबिल थी बीहनि थियूं उन सभिनी तासुर ॾिनो आहे त पीपल्स पार्टी अची रुॻो पुराणनि हैदराबाद पुराणनि सिंधनि जी वकालत थी करे। इन तासुर लाइ कॾहिं कॾहिं वफ़ाक़ी पार्टी जे हित में असां माण्हू माननि आसिफ अली ज़रदारी साहिबु अनोखो कमु कोन कयो आहे। बीबी जे ज़माने में ख़्वाजा तारिक रहीम मुश्ताक अवान ईंदा हुआ, ॻाल्हियूं कंदा हुआ, इहो ॾोह कोन्हे त वफ़ाक़ मां को माण्हू वञे थो हलियो। पोइ इहे नवाज़ शरीफ़ गौस अली शाह खे था पंजाब मां अचूं ड्राइवर, पोइ उनखे बि पंजाबी माण्हू मारजनि। मसइलो इहो न आहे, मसइलो इहो आहे फ़ैसिलो छा थो थिए। फ़ैसिलो इहो मसइलो इहो आहे त सिंधी माण्हुनि जे मफ़ाद में ॻाल्हि आहे या सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हि आहे। हीउ जेको फ़ैसिलो थियो बदकिस्मती सां उनजो तासुर मुकमिल अहिड़ो थियो क़ाइमु थियो ऐं उनखे वरी पोइ वधाए वण कयो वियो त भई को सिंधी तक़सीम जी ॻाल्हि आहे। इन करे तनक़ीद आहे त पार्टी जो को माण्हू अगरि वञे थो करे इहो पंहिंजी जाइ ते ॾोह कोन्हे। आऊं अव्हांखे यकीन थो ॾियारियां, ग्रामणी साहब मूं इहो बि चयो त को तासर जी ॻाल्हि न आहे। ॾिसो सेनेट आहे, सेनेट मां मौला बख्श चांडियो या ॿिया दोस्त चूंडिया, असांखे ख़ुशी थी त सिंध जी नुमाइंदगी थी, पर पीपल्स पार्टी जे दौर में सेनेटर सिंध मां चूंडजे डॉक्टर आसिम ऐं उन सां गॾु शौकत तरीन ऐं रहमान मलिक ऐं इहे अची सिंध जा नुमाइंदा थियनि ऐं बाबर अवान सिंध जो नुमाइंदो हुजे ऐं इशरत निबाज़ गवर्नर हूंदो आहे वफ़ाक़ जो नुमाइंदो, हिकिड़ी पार्टी जो सरबराह हुजे नुमाइंदो, IG ऐं चीफ सेक्रेटरी ऐं होम सेक्रेटरी जन मर्कज़ जा नुमाइंदा। इहे मुशर्रफ ऐं ज़िया जे दौर में त ॻाल्हियूं ठहनि थियूं, पर जेको दौर क्लेम करे त सिंध जे माण्हुनि जो मैंडेट वठी आया आहियूं उहे सिंध सां ईअं कनि त पोइ सिंध जे माण्हुनि खे ॾुख थींदो न। ठीकु आहे अयाज़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी, टाइम असां वटि ख़तमु थी वियो आहे। वॾी महिरबानी।